समारोह में ट्रांसपोर्ट माफिया जी मनमानी, मुसाफ़िरनि खां वधायल किराया विसूल। समारोह में हलंदड़ ट्रांसपोर्ट माफिया पारां मनमानी किराया विसूल करण जो सिलसिलो ज़ोर वठी वियो आहे। मुसाफ़िरनि मूजिबि कोच मालिकनि ऐं कंडक्टरनि तरफ़ां कुंडरी खां मीरपुर ख़ास ताईं 500 खां 600 रुपया ऐं समारोह ताईं 350 खां 400 रुपया किरायो विसूल कयो पियो वञे। शहरियुनि जो चवणु आहे त स्कूली ॿारनि 11 सालनि जी उमिरि खां घटि उमिरि वारनि खां बि मुकमल किरायो वरितो पियो वञे, जेको सरासर ज़्यादती आहे। मुसाफ़िरनि जो वधीक चवणु आहे त ज़िला उमरकोट जे मुख़्तलिफ़ रूटनि ते ट्रांसपोर्ट माफ़िया पंहिंजा भाड़ा मर्ज़ी मुताबिक़ मुक़ररु करे मिसकीन ऐं ग़रीब अवाम खे लुटे रही आहे, जॾहिं त ट्रांसपोर्ट खाते जा ज़िम्मेवार अमलदार मुकमल तौर ते ख़ामोश आहिनि। अवाम समारोह असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर उमरकोट खां मुतालबो कयो आहे त मनमानी किराया मुक़ररु कंदड़ ट्रांसपोर्ट माफ़िया ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई करे मुसाफ़िरनि खे रिलीफ ॾियारियो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, सोशल मीडिया सेंटर सिंध। अच्छा 900 रुपया। घणे किथां ॾिनो? मीरपुर का किथां जो? कुंडरी जो। कुंडरी जो।